अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं जिन कुफ्र कयो उहे इएं न सम्झनि त हू गोई खणी विया, यानी अगराई करे विया, मोमिननि खे धोखो ॾेई पाण बचाए विया। उहे यकीनन अल्लाह ऐं हक़ जे पैरोकारनि खे कॾहिं बि आजिज़ नथा करे सघनि ऐं उन्हनि काफ़िरनि जे मुक़ाबले लाइ जेतिरे क़दुरु अव्हां खां थी सघे हथियारनि जी कुवत ऐं पालियल घोड़नि सां तयार रहो ऐं उन सां अल्लाह जे दुश्मननि ऐं पंहिंजे दुश्मननि खे ख़ौफ़ज़दा कयो, यानी रोब ॼमाए रखो। उन्हनि दुश्मननि खां सवाइ ॿिया बि अहिड़ा आहिनि जिन खे अव्हां नथा ॼाणो, पर अल्लाह उन्हनि खे ॼाणे थो त जीअं उन्हनि ते बि अव्हां जो धोखो ॼमियल रहे ऐं जेके कुझु अव्हां अल्लाह जी राह में जिहाद लाइ ख़र्च कंदो उन जो पूरो पूरो बदिलो तव्हां खे ॾिनो वेंदो ऐं तव्हां जी कॾहिं बि बेक़दरी न कई वेंदी। ऐं जेकॾहिं उहे सुलह लाइ लाड़ो कनि त तूं बि उन्हनि लाइ माइल थी ऐं अल्लाह ते ई भरोसो रख, बेशक उहो ई सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे दगाबाज़ जेकॾहिं तोखे धोखो ॾियण जो इरादो कनि त बेशक तो लाइ अल्लाह काफ़ी आहे। उहो ई त आहे जंहिं तोखे पंहिंजी मदद ऐं मोमिननि सां कुवत बख़्शी ऐं उहो ई त आहे जंहिं संदनि दिलनि में मुहबत पैदा कई ऐं उन्हनि जी दिलनि खे जोड़ियो या ॻंढियो। जेकॾहिं तूं जेकी ज़मीन में माल या खज़ानो आहे उहो सभु ख़र्च करे हा त बि संदनि दिलनि में मोहबत न विझी सघी हा, यानी संदनि दिलूं जोड़े या ॻंढे न सघी हा, मगर अल्लाह ई आहे जंहिं संदनि दिलनि में मोहबत विधी ऐं मोमिननि खे पाण में ॻंढे छॾियाई। बेशक हू ज़बरदस्त गालिब ऐं निहायत हिकमत वारो आहे। ऐं ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे लाइ ऐं मोमिननि मां जिन तुंहिंजी ताबेदारी कई हिकु अल्लाह ई काफ़ी आहे।